नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त टंडो आदमलग ॻोठ कड़ियो बजा ख़ान बोदाणी में हथियारबंदनि हमले में 3 ॼणनि जे क़त्ल वारे वाक़े ख़िलाफ़ ख़ासकेली बिरादरी जे माण्हुनि कराची प्रेस क्लब आॾो इंसाफ़ जी फ़रहामी लाइ एहतजाज कयो आहे। उन मौक़े ते एहतजाज कंदड़नि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे वधीक छा चयो अचो त ॾिसूं। ख़ासकेली बिरादरी सां उते जेको ज़ुल्म थियो आहे असांजे ॻोठ में सर असांते हमिलो थियो आहे। असां गंदुम खणी रहिया हुआसीं, कणिक खणी रहिया हुआसीं, त उते ज़ाहिद ऐं हुन जे साथियुनि जंहिंमें सजाद बोदाणी, अयाज़ बोदाणी ऐं गुलमीर उमराणी, मिठल जतोई ऐं सर उहे अची असां ते हमिलो, जंहिंमें असांजा सर 27 अफ़राद जेको आहे ज़ख़्मी आहिनि, जंहिंखे हिकिड़े हिकिड़े हथ में, ॿाह में, टंग में, मतिलबु हिकिड़ी हिकिड़ी हमल औरत उनखे ॿ गोलियूं लॻियूं पियूं आहिनि। सर के माज़ूर थी विया आहिनि। असां मज़ूर ग़रीब मिसकिन माण्हू, सर असांजी का सार संभाल असांजी कोन बि लथी वञे ऐं एसपी सां गॾु जेको आहे उहो हुन सां ॿिट बणियल आहे। सर असांजे बराए महिरबानी इमरान ख़ान, वज़ीर आज़म इमरान ख़ान खे असांजी अपील आहे त असां तां इंसाफ़ कयो वञे ऐं असां तां तहफ़ुज़ असांखे ॾिनो वञे। असां तां को बि इंसाफ़ कयो न वियो आहे त जीअं असांखे वरी हींअर हफ़्तो खनि थी वियो आहे, वरी असां ते ही उमराणियुनि जा माण्हू अची राति जो 1 बजे मथां घरनि जे फायरिंगूं कयूं अथनि। तंहिं करे असां त वरी हिन कराची में सदर जे इलाइक़े प्रेस क्लब में आया आहियूं इंसाफ़ ख़ातिर। असांखे को बि इंसाफ़ न ॾिनो वियो आहे। गोलियुनि हयूं वियूं आहिनि, दहशतगर्दी जो पूरो सबूत ॾिनो आहे। असांजा तक़रीबन 20-25 खां सरकारी हथियार इस्तेमालु कया विया आहिनि। उनजी का बि देखभाल न कई वई आहे, न ॾेखारिया विया आहिनि। जेको सांगड़ SP लंजवार हुनजी फुल फ्लेज मदद करे रहियो आहे। असां ग़रीबनि सां को बि इंसाफ़ न थियो आहे। वज़ीर आला मुराद अली शाह खे इस्तख़ारी कजे त असांजी ग़रीबनि सां मदद कई वञे ऐं चेयरमैन बिलावल भुट्टे साहब खे गुज़ारिश था करियूं असां सां इंसाफ़ कयो वञे। ज़ाहिद उमराणी ज़ुल्म करे रहियो आहे, अञा ताईं बि ज़ुल्म करे रहियो आहे। धमकियूं ॾींदो वते हू असांखे। 5-6-7 ॾींहं रातूं थी वञनि हू ते वरी बि असां ते फायरिंग कई अथसि। बिलावल खे असां गुज़ारिश था कयूं, मुराद अली शाह खे गुज़ारिश था कयूं, असांजा हक़ करे, असां सां नाक करे रहियो आहे। हिकिड़े घर जा भाती 3 ईअं शहीद थी विया आहिनि। असां सां हक़ कयो वञे।